ओम साईं राम। यह बाबा जी लीला 11 अक्टूबर 1931 में बाबा साहेब आत्माराम तरखड़ साईलीला मैगज़िन में ॾिनी आहे। उन टाइम ते हू साईलीला मैगज़िन जा एडिटर हुआ। हिननि इहा लीला उन्हनि जे हिकु दोस्त ॿुधाई। उन दोस्त जाम शरीफ़ माण्हू ऐं सिधो माण्हू हो, त उन पंहिंजो चयो किथे बि मुंहिंजो नालो न ॿुधाइजांइ करे। ही 1915 में गुरु पूर्णिमा जे ॾींहं ते शिरडी में वञे थो। शिरडी में जाम रश हुई, जाम माण्हू बाबा खे घेरे वेठा हुआ। ही थोरो पर भरो किथे दले ते वेठो हो करे, ऐं बाबा चिलम पिया पीअनि ऐं वारी वटी सां पंहिंजनि जेके वेझा डिवोटी वेठा हुआ उन्हनि खे हिकु हिकु करे ॾियनि पिया। हीउ जाम परे खां हू नज़ारो ॾिसे पियो। हिन जे मन में वीचार आयो, कहिड़ी न साईं जी महिर थी वञे जो उहा चिलम मूंखे बाबा पीअण लाइ ॾे, पर हीउ त जाम परे हो। बाबा खे हिन जे मन जी ॻाल्हि पहुची वई। बाबा परियां हुनखे इशारो करे चयो, अरे भाई तूं एॾो परे छो वेठो आहीं, अची त वेझो अची वे। हू अची करे बाबा जे चरणनि ते वेहे थो। बाबा हिकिड़ी चिलम ज़ोर सां छिके करे हिन खे पीअण लाइ ॾियनि था। हीअं 2-टे दफ़ा थिए थो, उनखे इन जे ख़ुशीअ जो ठिकाणो नथो रहे करे। जीअं ई हू घरु पहुचे थो, उनखे लॻे थो कि मुंहिंजे दमे जे बीमारी में मूंखे जाम फ़ाइदो थी वियो। हीउ सुठे घर जो माण्हू हो, हुनजो कमुकार बि सुठो हो, धंधो बि सुठो हो, घर वारा बि सभु सुठा हुआ। हिन खे स्लोली आस्ते आस्ते दारू पीअण जी आदत थी पइजी वञे। पहिरीं हफ़्ते में 1 ॾींहुं, पोइ वरी 2 ॾींहं, पोइ 3 ॾींहं। हीअं करे करे हिन खे आदत अहिड़ी थी पए कि हुन खां सवाइ नथो रही सघे। कॾहिं हफ़्ते में 4-5 ॾींहं बि थी वेंदुसि। घर वारा बि थोरो नाराज़ था थियनिसि, पर हीउ कंहिंजी ॿुधे कोन थो। ईअं इन जी आदत थोरी वधंदी थी वञे। हिकु ॾींहुं बाबा हिन खे राति जो सुपिने में दर्शन था ॾियनि। चवनि था, हीउ जेको तूं नओं ख़ैराट शुरू कयो आहे न, नई जेका आदत विधी थी पंहिंजो पाण में, उहा तुंहिंजी ज़िंदगीअ लाइ जाम ख़राबु अथई। हिन खे हाणे जो हाणे छॾे ॾे ऐं मूंसां अंजाम कर कि अॻिते खां तूं दारूअ जे गिलास खे हथु न लॻाईंदे कर। मां तोखे हिकु दफ़ो ॿुधाईंदोमांइ, ॿिए दफ़ो चेतावनी ॾींदोमांइ, टियों दफ़ो छॾे ॾींदोमांइ, तूं ॼाण तुंहिंजो नसीबु ॼाणे करे। सुबुह जो उथी थो, हिनखे जाम छिरक थो अची वञे करे। चए थो, बाबा मूंखे माफ़ु कयो, बसि अॼु खां मां दारूअ खे हथु न लॻाईंदुसि करे। हू दारूअ खे बिल्कुलु बि हथु नथो लॻाए। उनजा दोस्त वोस्त पार्टी में वञण खे जाम कुटिनि था, पर चए थो, मां न पार्टी ते ईंदोमांव, मूंखे दारू न पीअणो आहे, माना न पीअणो आहे। हिकु दफ़ो छा थो थिए, उते 15-20 ॾींहंनि खां पोइ हिननि जे एरिया में जिते हीउ रहंदो हो, उते नई लाइट थी अचे। तॾहिं बल्ब लॻाईंदा त हिन जी लाइट अचण जी ख़ुशी में जेको हिन जो वॾो ऑफिसर आहे, उहो हिन जे ऑफिस जे मथां ई पहिरें माड़े ते रहंदो हो, उहो हिकिड़ी पार्टी थो रखे। पार्टी ते हिन खे सभिनी खे घुराए थो, हिन खे बि घुराए थो। उते दारू जी बॉटल विछे त रखनि था, चवनि था हर को पंहिंजो पंहिंजो ग्लास ठाहे करे खणे। हीअ ऑफिसर खे हथु जोड़े चए थो, भई मूंखे माफ़ु कयो, मां हीअ बाबा सां अंजाम कयो कि मां अॻिते खां दारू न पीअंदुसि। ऑफिसर चएसि थो, चरियो ऐं छा, अंजाम असां बि जाम कया ऐं अंजाम असां बि जाम तोड़िया, चुपचाप खण करे। ईअं करे हुनजे गिलास में पाण विझी करे उते रखे थो। हाणे हीउ धर्म संकट में फसी थो पए, छा कजे करे। ऐं हिन जे पासे में हिन जो दोस्त वेठो, उनखे दोस्त खे हिन ॻाल्हि कई हुई, यार मां त ॾिस बाबा सां ई अंजाम कयो, हाणे मुंहिंजो त हीउ ॾाढो प्रॉब्लम थी पियो, कीअं कजे करे। त सोचे थो, मां हेठि हारे छॾियां। हेठि हारण लाइ ॾिसे थो त हेठि वॾो ॾाढो क़ीमती गालीचो ओछो पियो आहे, त उते हेठि बि नथो फिटी करे सघे। हीअं अञा सोचे थो, हिनखे थोरो टेंशन बि थी थो पए ऐं छा करे सम्झ में हिनखे नथो अचे। उअं ई छा थो थिए कि हिकदमि लाइट हली थी वञे करे। पासे वारनि जेके 4-5 घर में लाइट हुई, उते सभिनी हंधि लाइट हुई, पर हिन जे साहिब जे घर में लाइट कोन हुई करे। साहिबु चए उथी थो वञे, चए थो, मां ॾिसां हेठि कुझु प्रॉब्लम थियो आहे, मां ॾिसी थो अचां 1 मिंट में करे। इन विच में जेको हुनजो दोस्त आहे, उहो छा थो करे, पहिरीं पंहिंजो गिलास सॼो पी थो छॾे फटाक करे, वरी ॿियो हिन जो गिलास बि खणी करे सॼो ख़ाली थो करे छॾे करे ऐं हुनजे अॻियां रखी थो छॾे। ऐं 2 गिलास ख़ाली थी विया। उनजो साहिबु जेको आहे 1 मिंट में वापसि मोटी थो अचे, चए थो लाइट अची थी वञे, चए थो हेठि त कुझु प्रॉब्लम हो ई कोन।
त मूंखे सम्झ में नथो अचे लाइट वई छो ऐं वरी पाणे अची वई, चलो काई ॻाल्हि कोन्हे। त हीअ बि जेको माण्हू हो उहो पंहिंजे ईअं हथ वधे करे थो, मूंखे कुझु जीअं लॻे की मां दारू वारू पीतो आहे करे, हू ख़ुशि साहिबु ख़ुशि थो थिए, ठीकु आहे, न मान रखे ई मुंहिंजो दारू पीतई करे। हा, त हाणे हिनखे पक थी वई, हीअ जेको लाइट वई ऐं लाइट आई जेका आहे न, इहा बाबा जी करामत आहे। बाबा मुंहिंजी पत रखण जे लाइ हीअ लाइट जो जेको आहे इहो असांखे इहो मिरेकल ॾेखारियो आहे करे, जीअं मां मुंहिंजी बि साहिब वटि बि मुंहिंजी इज़त रहे ऐं मां दारू बि न पियां करे। उन खां पोइ हिन जी ज़िंदगी जाम सुठे नमूने गुज़रे थी, धंधे में तरक़ी करे थो, घर वारा बि जाम ख़ुशि था थियनि, ऐं हिन जी दारू जी आदत हमेशह लाइ छॾाइजी थी वञे। चओ ओम साईं राम।